ॻाल्हि कर दुआ मूंखे हिते कीअं घुरायो अथई? आख़िरी मोकिलण लाइ। थी सघे तो ज़िंदगीअ में वरी मां तोसां कॾहिं बि न मिली सघां, इन करे तोखे पाण वटि घुरायो आहे त अॼोको ॾींहुं अॼु जी राति तूं मूं वटि रही पव। अॼोको ॾींहुं राति त छा, मां सॼी ज़िंदगी तोसां गॾु गुज़ारण लाइ तयारु आहियां, पर जानू मां जान केरु छॾाईंदो? मां जानू खे मिंठ मड़ कयां थी या मां बाबा साईं खे चवां थी त हू जानू खां तुंहिंजी इजाज़त वठे। न दुआ, जानू खे चवणु फज़ूल आहे। हू मूंखे हिते राति रहण जी इजाज़त कोन ॾींदो। इहो तूं मूं ते छॾ, ॾिसां त जानू तोखे इजाज़त कीअं नथो ॾे। जेकॾहिं तूं जानू खां इजाज़त घुरण जी कई न त हू पंहिंजे घर जे कमरे में मूंखे बंदि करे छॾींदो। मोह निभागो एॾो त ज़िदी आहे। जानू खे मां राज़ी करे वठंदसि। जानू त मूंखे अम्मा साइण खां सवाइ सॾे ई कोन। छा हू मुंहिंजी एतिरी इज़त बि कोन कंदो? तूं चवें थी त कोशिशि करे ॾिस, बाक़ी मूंखे नथो लॻे त जानू इजाज़त ॾींदो। तूं सिर्फ़ु एतिरो कर त घर वञी जानू खे मुंहिंजो न्यापो ॾे त मूंसां मिली वञे। जेकॾहिं मां इहो न्यापो हुनखे ॾिनो न त मूंखे हेॾां बि कोन छॾींदो। तूं इहो न्यापो कंहिं ॿिए जे हथ मोकिल। जेकॾहिं जानू मूंखे इजाज़त ॾे थो त मां राति तो वटि अची रहंदसि। मारिया, मुंहिंजे दिलि में अलाए कहिड़े क़िस्म जो ख़ौफ़ वेझी वियो आहे, पर जॾहिं तूं मूंसां मिलणु अचे थी त मूंखे आसरो थो मिले। अकेलाई में त हीउ सॼो घर मूंखे खाइण लाइ थो अचे, इन जे करे मां तोखे मन थो पई करियां। जेकॾहिं अॼु तूं मूं वटि रहंदीअ त जबल जेॾी कारी राति मुंहिंजी आसानी सां गुज़री वेंदी। तूं परेशान न थी, तूं बि जानू खे चओ मां बि मिनत कयांसि थी। अलाह ईमान ॾींदुसि हिकिड़ी राति गुज़री वेंदी। अदा शेर खान दिलदार ऐं अकबर हथे खाली होटल ते वेठा आहिनि। छा सलाह आहे शेर खान? हली कम पूरो कयूं। दिलदार ऐं अकबर जो अकबर ऐं दिलदार खे मारण सां मसलो हल न थींदो। जेकर असां इहो कमु कयोसीं न त पोइ वक़्त खां अॻु में रैस होशियार थी वेंदो। इन करे राति थियण जो इंतज़ार कयो ऐं जानूअ जे ठाहियल प्लान तहत जबल कमु करणो पवंदो। तॾहिं मां पंहिंजी दुआ खे हासिल करे सघंदुसि। अदा शेर खान दिलदार असांजे घर में घिरी चाचा खे ॿधायो ऐं अम्मा मथां हथ कयईं ऐं सॼे घर जो सामान विखेरे विया। तूं चवीं त दिलदार खे माफ़ कयूं? मूं दिलदार खे माफ़ करण जी ॻाल्हि नाहे कई। पोइ उन्हनि मथां हमले करण खां छो थो लॻाईं? मोर में नथो मारियां। हिन वक़्तु जेको दुआ सां निकाह थो करणु चाहे न उन खे रस्ते तां हटाइण लाज़मी थी पियो आहे। दुआ मुंहिंजी ज़ाल आहे। जेसीं ताईं दुआ खे मां पंहिंजे घर न वठी ईंदुसि तेसीं ताईं असीं का बि अहिड़ी ग़लती न कंदासीं जो दुआ मुंहिंजे हथनि मां निकिरी वञे। शेर खान जीअं तूं चवंदो इहो कंदासीं, पर हिन वक़्तु तूं दुआ खे विसारे छॾ। हिन वक़्तु उहो तुंहिंजे चंबे मां निकिरी चुकी आहे। न जबल न, मां दुआ खे नथो विसारे सघां यार। उहो मूंसां बेतहा प्यार करे थी। हिन वक़्तु हुनजे पीउ दुआ जा कन भरे मूं ख़िलाफ़ करे छॾियो आहे जबल। इन करे उन्हीअ खे ख़तम कंदासीं जेको दुआ सां निकाह करे थो। तुंहिंजी ॿियो को बि माण्हू दुआ सां निकाह करण जे लाइ तयारु न थिए। ऐं दुआ खे सोचण जो वक़्तु बि मिली पवंदो। तंहिंजे करे सब खां पहिरीं सागर जो नेक ऐं पोइ ॿिया
अकुल कर भागन भरी केहियूं थी ॿारनि खे पटियूं पढ़ाए ऐं सलाहूं ॾे। हे असां दरवेश आहियूं, माण्हुनि खे दुआ ॾींदा आहियूं या ॿियनि जा घर पिटाईंदा आहियूं। तूं त चुप करे वेह जरका, न कम जो न कार जो दुश्मन अनाज जो। सब्र करे वेह, तुंहिंजी छिकिली असांखे नथी वणे पई। अब तूं हिन चवण ते न लॻ, जेको मां चयो थमाए न उहो ई कर। अचे हे वठ। अम्मा तो मुझे माराणे प्रोग्राम तो न ठायो आहे बा। सोराना पुट सोराना। अरे अब्बा तूं मूंखे कौड़ो आ जो मां तोखे माराईंदसि। मता हिन दुश्मन जे चवण ते लॻे। कुझु बि तोखे थियो न त असां तोसां गॾु वेठा आहियूं मुंहिंजा अब्बा, गॾु वेठा आहियूं। बुध निमड़ के निमड़ी भला कम के पटिया ढोलण हाणे पुफी चवे थी त तोखे इहो कमु करणो पवंदो। अब्बा ढोलण तूं छा चवंदो आहीं? इहो त 5 रुपया घटि कम खे पट। ओ अब्बा तूं को बि खौफ न कर, जीअं मां चवां थी न वञी ईअं कर। वञ वञ। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग हाणे जेकॾहिं कई आहे से पसंदि आहे। सोनी तू न वञो लाड़ पखो मां झलींदो सां। सोनी तू न वञो लाड़ पखो मां झलींदो सां। पखो मां झलींदो सां हो दिल जो हाल वंडींदो सां। सोनी तू न वञो लाड़ पखो मां झलींदो सां। पखो मां झलींदो सां दिल जो हाल वंडींदो सां। सोनी तू न वञो लाड़ पखो मां झलींदो। अरे साहिब रुस्तम अदा ॻाल्हि इहा आहे त राणी चए पई त मूंखे गर्मी थी थिए, गर्मी मखियूं बि तंग थियूं कनि, विञणो आहे त मां निंड कयां। राणी ओ राणी छा आहे? छा ते गौर कयो अथव? ही मां छा पियो ॾिसां? हाणे तूं एतिरी बादली थी वई आहीं जो हिकु गैर मर्द तोखे बि पखो झले ऐं पोइ तूं निंड करी। गैर मर्द पखो ही तूं छा पियो चई? अदा रुस्तम ॻाल्हि खे खणी हिते ई ख़तमु करे अॻिते मां अरे बसि बंदि कर वाते। सम्झां थो त गाॾे हाणे चढ़ी वियो आहे। ढोलण पुट इन खां अॻु जो पादर अचनि 5 रुपया घटि कम खे पट पड़े। कन खोले ॿुधी छॾ। अॻिते जेकॾहिं ॾींहं जो निंड करण अथई न त अंदरि वञी कमरे में मर, न त मां मुंडीअ खे मरी छॾींदोसांइ। पंहिंजे घर में असां धारियनि वांगुरु रहूं ऐं ही असांजे घर में राज कर। ईअं चढ़ त मां बि लड़ींदसि। मुंहिंजो मुंहुं त राणी आहे राणी। कोई छा थो चवे? जानू मारिया खे राति मोट रहण जी इजाज़त ॾींदे या न? अम्मा साण तुंहिंजी वध खां वधीक इज़त कंदो आहियां। दोतर मथे मुंहुं खणी ॻाल्हाइण जी मूं में ताक़त न हूंदी आहे, पर मूंखे माफ़ कजां, मारिया घर खां ॿाहिरि कढण जे लाइक़ ई न आहे। छो? अम्मा साण किनी मच्छी आहे, घर दुबे में दफ़न हुजे त बहितर आहे। वो जो तलाव में आई त सॼो तलाव गंद कंदी। मां कुछ भी नथी ॿुधण चाहियां जानू। तू सिर्फ मूंखे एतिरो ॿुधाए त अॼु जी राति मारिया खे मोट रहण जी इजाज़त ॾींदे या न? ठीकु आहे मां साण वञी मोकिलियांसि थो। जानू मां बाबा को वधीक तव्हांजी इज़त कंदी आहियां ऐं अल्लाह साईं खां दुआऊं घुरंदी आहियां त काश तव्हां मुंहिंजा बाबा साईं हुजो। साहब ओ साहब मूं मिस्किन जो दाद फरियाद कयो, मूंसां इंसाफ़ कयो। मूं मिस्किन खे खामखा वठी जी ते वाड़ियो अथमि। कहिड़े केस में तोखे वठी आया आहिनि? साहब मां त हलण खां बि लाचार आहियां। ही चवनि था
त तो खून कयो आहे, हिकु न सिर्फ़ु 2। सर असां न सर खान हिन खे गिरफ़्तार करायो आहे। छा हिन मथां एफआईआर दाख़िल आहे? किथे साहब किथे? को बि केस न आहे मूं ते। बसि रईस जी चुर्च ते खणी हिते लाकअप कयो था। हिन खे आज़ाद कयो। थोड़ा तोखे कंहिं चयो साहब हे वात खोल? कराईंदे असांजी बि नौकरी तेल। ज़ुल्म कंदो न त ईअं ई थींदो आहे। बस हाणे बस असांखे कानून न सेखार। हींअर जो हींअर पेर ड्राए लाया हिन खल पुठी तां। मक़सद तुंहिंजो ज़िंदा बचण कंहिं मौजिज़े खां घटि नाहे। पर अदा जो मौत बि मूं मथां क़यामत खां घटि असर नाहे छॾियो। असां त बलांद थी पवंदो। मासात मिठल जे एवज़ में तोखे 10 माण्हू लिटाए ॾींदासीं। पर अदा त वापसि मोटी कोन ईंदो। मञा थो त मासात मिठल मोटी कोन ईंदो, पर उनजे रूह जे सुकून लाइ उनजे कातिल जी निड़ीअ मथां काती ज़रूर वाहिणी पवंदी, ज़रूर। मसात तूं पाण खे संभाल, बाक़ी मासात मिठल जे पलांद में मां शेर खान जी पूरी आत हिकु ईंदुसि। ऐं कुहड़ीअ सां शेर खान जो संध संध करे कटींदुसि। इहो तोसां वली दाद जो वचन आहे। जानू दुआ जे चवण खां पोइ बि तूं मूंखे इजाज़त नथो ॾी। तूं घर खां ॿाहिरि कढण जहिड़ी न आहीं। हिकु राति गुज़री वेंदी ऐं हूअं बि दुआ तुंहिंजी घणी इज़त कंदी आहे। छा तूं दुआ जो चवण न वठंदे? न, का बि ज़रूरत न आहे। जेकॾहिं इज़त सां इजाज़त ॾींदे तॾहिं बि वेंदसि, जेकॾहिं न ॾींदे त मां तॾहिं बि वेंदसि। सम्झा थो अॼु राति कमरे में बंदि करणो पवंदो। मोमा जान छॾण लाइ मूंखे गोली हणी छॾ, बाक़ी कमरे में बंदि करण सां जान कोन छुटंदई। गोली तो ते ज़ाया कोन कंदुसि, बाक़ी दिलि चए तंगो भञी खट ते वार छॾींदोमांइ जो तो ज़िद न छॾे त। रात महफ़िल जी तयारी करे छॾी आहे। हाणे मां ॿाहिरि हलां थो। ऐं हा, तूं राति कुंवार जे वॻे में पाण खे सजाए छॾिजां। ॻोठ जूं औरतूं अचनि त उन्हनि खे इहो महसूस न थिए त तोसां खां ज़बरदस्ती कई थी वञे। बाबा कुंवार वारो जोड़ो पाइण लाज़मी आहे? जेकॾहिं तो श्रृंगार न कयो ऐं ॻाढ़ो जोड़ो न पातो त तरह तरह जूं ॻाल्हियूं हलंदियूं। जॾहिं मां तुंहिंजी हर ॻाल्हि मञण लाइ तयारु आहियां त पोइ तूं मुंहिंजी ख़्वाहिश जो एतिराम छो नथी करीं? मूं में सहप नाहे माण्हुनि जे ताननि ॿुधण जी। ठीकु आहे बाबा साईं, कंहिंखे को बि शक कोन पवंदो ऐं तव्हां जीअं चवंदो तीअं थींदो। सचल सारा सच थियो, सचल सारो सच थियो, मजा कसरत कुल अल्फ मवाजम थी आयो करे हंगामो हुल। हिंदू मोमिन सोई थियो भोल न बियो तू भुल। ओ सचल थिज गुलाबी गुल जो मर मारनी मंसूर। अचनो थी अचना अला मोहब्बत मारो मच जो सीने मन सच लगे। खोल दीदार लिखा मोने आराम को देखण दीदार लिखा आया
मां कीअं पई लॻां? अम्मा साहिल तुंहिंजो त को अॼु जवाब ई न आहे। छा महफ़िल ख़तम थी वई? न अम्मा साहिल महफ़िल हले पई अञा। ओए तूं हिते कीअं आयो आहे? अम्मा साहिल असल में घोटे टोपी ते विसरी वई आहे। सो बाबा साईं चयो खणी आ, अलाह किथे रखी आहे? इहा त मूंखे बि ख़बर न आहे, पर जांच कयूं था। जानू, बाबा साईं, तूं त मूंखे अम्मा साईं चवंदो आहे, पर ही सभु छा आहे? अम्मा साहिल मूंखे माफ़ करे छॾिजा। हिकदमि आउं न पियो खणा, कदम मूंखे तुंहिंजो पीउ थियण ते मजबूर कयो आहे।